नाज़रीन ख़बर आहे ठुल मां प्रेस क्लब ठुल जी चूंडनि में सीनियर सहाफ़ी सरमंद करराणी बिना मुक़ाबले सदर मुंतखब थी वियो, जॾहिं त ॿियनि उहिदेदारनि बि बिना मुक़ाबले कामयाबी माणे वरिती आहे। प्रेस क्लब ठुल जी चूंड चेयरमैन इलेक्शन कमिश्नर जावेद सागर जी निगरानी में थी गुज़री, जंहिंमें अब्दुल करीम गदाई पैनल जे समूरे उहिदेदारनि बिना मुक़ाबले कामयाबी माणे वरिती आहे, जंहिंमें सदर सरमंद करराणी, चेयरमैन यासिर करराणी, सीनियर नायब सदर कुरमान बलोच, नायब सदर फैज़ मोहम्मद सुमरो, जनरल सेक्रेटरी जुल्फ़कार नूनारी, डिप्टी जनरल सेक्रेटरी तुफ़ैल अहमद खोसो, जॉइंट सेक्रेटरी सनी शर्मा, खजानची मुख्तियार अहमद दूल ऐं प्रेस क्लब सेक्रेटरी अब्दुल रज़ाक बुरड़ो कामयाबी माणे वरिती आहे। इन मौक़े ते चूंडिजी आयल उहिदेदारनि खे शहर जे मोज़िरीन गुलनि जा हार पाराए मुबारकूं पुण ॾिनियूं। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN वेब न्यूज़ ठुल।